जॾां कर थियाम साञा सुपरिन जी, जॾां कर थियाम साञा सुपरिन जी, तॾां कर तिर जेतिरो वेर न विसरियाम, अंदर रूह रहाम सजन होता को करे। अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, प्रोग्राम मेहरान जा रागी साण करे आऊं आहियां अवां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक कई पुरखलूस जज़्बन सां। अॼु मेहरान जे रागी में जंहिं अज़ीम फ़नकार जी शख़्सियत ऐं उन जे फ़न ते गुफ़्तगू कंदासीं, उन खां अॻु में असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब मौजूदु आहे, उन सां दुआ सलाम कंदासूं। सर अस्सलाम वालेकुम। अशरफ वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। ख़ुशि आहियो? चङा भला? थैंक यू। नसीर भाई, सच पुछो त ही प्रोग्राम जेको पाण करियूं पिया अने जंहिं रागी ते अॼु गुफ़्तगू कंदासीं, उन जो नालो आउं थोरी देरि खां पोइ उन खां अॻु में हिकिड़ी शिकवा मूं कयो, अॼु माना पंहिंजे मुंहुं कयो, पंहिंजे सिंध सां कयुमि त मुंहिंजी सिंध ही हेॾा वॾा रागी पैदा कई, हेॾा वॾा इंसान, पोइ ही वरी छो कोन आया? न थियो जुम्मन वरी पैदा न थियो, यूसुफ वरी पैदा न थियो, उस्ताद मंज़ूर अली ख़ान वरी पैदा न थियो, वहीद अली वरी पैदा न थियो, उन सब्स्टिट्यूट कोन थिया। इहो छा आहे? जेके ही सभु ख़ुदि पाण जेके वॾियूं शख़्सियतूं आहिनि, ही एॾे त कष्टनि ऐं एॾनि त रियाज़नि, एॾनि त मुश्किल हालतुनि में ठहनि था जो मिसाल अशरफ आऊं सम्झां थो न त मुंहिंजो पुटु मूं वांगुरु थिए त आऊं ॾिसां थो त न बाबा इहे तमामु एॾा दुश्वार रस्ता हुया, एॾियूं अहंज हुया, एॾा तकलीफ़ूं हुयूं, एॾियूं रातियुनि जा उजागा हा, ॾींहंनि जा रोलड़ा हा, त असीं कॾहिं कॾहिं ही आर्टिस्ट इन डप में बि शायदि पंहिंजे ईंदड़ नस्ल खे या पंहिंजे औलाद खे ही पंहिंजो विरसो ॾींदे थोरो थोरो घबराईंदा बि आहिनि त ही जेको असां जेको भोॻियो आहे न, ही कुझु ॿियो सुठो वञी कमु कनि ऐं उन में पंहिंजो नालो पैदा कनि। हिकिड़ो त रीज़न इहो आहे। ठीकु आहे। ॿियो अशरफ जेका हिकिड़ी ॻाल्हि आहे तव्हां असीं पंहिंजे ॿुधंदड़नि सां बि शेयर कंदासीं त ही जेको राग जो फ़न आहे ख़ासि तरह सां, इहो असांजा गवैया या असांजा जेके मास्टर आहिनि उहे कोशिशि करे पाण ताईं महदूद रखंदा आहिनि। इन करे जो हुननि खे शक हूंदो आहे त असां जेकॾहिं इहो कंहिंखे सेखारियो त इहो अॻिते हली विरहाइबो ऐं असांजे रिज़्क़ ऐं रोज़ीअ में घटिताई अची वेंदी हली। आऊं सम्झां थो त इन तौर ते पहिरियों उस्ताद मंज़ूर अली ख़ान आहे। ऐं कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त हुन बेतरीक़ सखावत सां सेखारियो, पर आउं ॿिए लम्हे सोचींदो आहियां ऐं ख़ुदा करे आउं ग़लति सोचींदो हुजां त छाकाणि त हुनखे औलाद नरीना न हुयो, हुनखे पुटु न हो। तव्हां ॾिसो त जेके बि गवैया सिंध में कहिड़े बि घराणे जा हुजनि, उन्हनि अवलियत पहिरीं पंहिंजे औलाद खे ॾिनी आहे। ऐं जीअं मोहम्मद यूसुफ लिखरायो आहे मुमताज़ मिर्ज़ा साहिब खे त वॾो गवैयो जंहिं वटि सिखणु ईंदो आहे, हिन वक़्तु नालो नथो वठां, हिन खे छॿो ॾींदा हुआ त वञी बाज़ार मां वठी आ वञी सौदो, ऐं पाण पंहिंजे पुटनि खे उन वक़्तु सेखारींदा हुआ राग, ऐं ही वरी उते कन ॾेई छॿी खे छॾे ऐं ॿुधणु बीह रहंदो ऐं हुन पिरायो। ॾिसो इहे नंढा नंढा सबब आहिनि त हिकिड़ा वॾा रागी जेके आहिनि पंहिंजो फन सिर्फ़ु पंहिंजे औलाद खे ॾियणु चाहिनि था, पोइ हुननि में टैलेंट हुजे या न हुजे, उहे ॿिए कंहिंखे ॾियणु नथा चाहिनि त मथां असांजो रोज़गार ख़तमु थी वञे। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि त जेका तय आहे अशरफ, त जेको ॾात आहे न उहो कंहिं बि हिकिड़ो ई बड़ जो वणु पैदा थींदो आहे, उनजे हेठां वरी ॿियो बड़ जो वणु मुश्किल सां थींदो आहे। शाह लतीफ़ हिकिड़ो आहे, शेख अयाज़ हिकिड़ो आहे, शमसुल मिर्ज़ा कलीचबे हिकिड़ो आहे, उस्ताद उमेद अली ख़ान हिकिड़ो आहे, उस्ताद जुम्मन हिकिड़ो आहे, इब्राहिम हिकिड़ो आहे। तव्हां ॾिसो त इन जा मद मुक़ाबिल आहिनि छा? कोन्हनि। त इहो त कुदरत उन्हनि खे उन कमल पैदा कयो। सेकेंड लाइन छो न पैदा थी? त इहो ख़ुदि इन्हनि पंहिंजे वॾनि गायकनि ऐं गवैयुनि जो पंहिंजो बि आहे। इहो त सुठो थियो जो रेडियो पाकिस्तान ऐं पाकिस्तान टेलीविज़न जहिड़ा इदारा निकिरी पिया, जिन हिकिड़ी नई खेप नज़रिए ज़रूरत पैदा कई। न त शायदि आउं सम्झां थो त जेकॾहिं इहो जेकॾहिं गवैया पाण त उहो पंहिंजो फन विरहाइण जे लाइ तयारु कोन हुआ, की आम शागिर्द खे सेखारनि। ठीकु नज़ीर भाई, हाणे इहो त पाण थोरो हिकिड़ो सरसरी हिकिड़ो जाइज़ो राग खां हिकमत ताईं अची वियासीं, पर हाणे पाण अचूं था पंहिंजी असली पाण पंहिंजे मक़सद ते, त दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त अॼु जंहिं हीरोज़ जो ज़िक्र कंदासीं, जंहिं असांजे वॾे फ़नकार जो ज़िक्र कंदासीं, फ़ख़ुरु आहे सिंध जी सरज़मीन खे, उन फ़नकार ते फ़ख़ुरु आहे लार खे, उन फ़नकार ते, उहो आहे मिठो कच्छी। सुभान अल्लाह। हाणे नसीर भाई, जीअं त अॻु में पाण ॻाल्हि कई हुई गुज़िरियल प्रोग्रामनि में त जीअं गायकी जो हवालो ॾियूं था
त उन में गवालियार घराणो अचे थो या ॿिया घराणा अचनि था जिन जो शुरू खां वठी जेको आहे सो ख़ानदानी पेशो जेको आहे सो रियाज़त आहे, गायकी आहे, राग आहे, ठीकु आहे न। ऐं वरी ॿियो हिकिड़ो तबिको असांजो इहो आहे जिन जो इन्हनि ख़ानदाननि सां तालुक़ु कोन्हे उहे पंहिंजी महिनत सां या जेके राॼाइता फ़क़ीर हुआ, मंगणहार हुआ, उन्हनि पंहिंजे पाण जेको आहे सो राग में एॾी महिनत कई जो उनजो नालो उन्हनि जेतिरो थियो। हाणे तव्हां असांजे हिन मिठू कच्छीअ खे तव्हां उन में कहिड़ी स्टेट रखंदो? अशोक ॾिसो, हिकिड़ो ही सिंध त अहिड़ो मर्कज़ आहे जिते दुनिया जे आस पास जे जेके बि हिंदुस्तान पूरो जॾहिं हिकिड़ो बरे सग़ीर आहे, हिकिड़ो नंढो खंड आहे, त उन में सिंध जी उस्ताद मंज़ूर अली ख़ान चवंदो त सा नी धा धा नी सा, माना लॻो त हीअ नालो जेको सिंध जो आहे इहो हिन में मौसीक़ी आहे, त माना हिते मौसीक़ी ॿुधण वारा ऐं मौसीक़ी खे नवाज़ण वारा जाम आहिनि। लिहाज़ा हीअ जीअं असांजो बीजल आहे, ज़ाहिर आहे त जूनागढ़ सां हुनजो तालुक़ु आहे ऐं राजस्थान सां या कच्छ भुज सां, हीअ जेके असांजे पासे वारा वरियासा इलाइक़ा आहिनि उते जेके भट ऐं भान आहिनि उहे पंहिंजे रोज़गार जे सिलसिले में पंहिंजे जातियुनि खे छॾे, पंहिंजी क़ौमुनि खे, पंहिंजे इलाइक़नि खे छॾे सिंध में रोज़गार जे बहाने सां पंहिंजे जेको जंहिं वटि फ़न हो, जेको जंहिं वटि फ़न हो, जेकॾहिं को वॼाए थो त वॼे थो हिते अची वियो, जेकॾहिं ॻाए थो त ॻाइण वारो अची वियो, जेकॾहिं किसो ऐं दास्तान खणण वारो आहे त उहो अची वियो। छाकाणि त माण्हू हमेशह ओॾां वेंदो जॾहिं क़दुरु शनासी हूंदी ऐं क़दुरु हूंदो। त मिठू कच्छी जो जेको ख़ानदान आहे, तव्हांखे ख़बर आहे, असांजे सिंध जे अक्सर असांजी उमिरि वारनि खे ख़बर आहे त मिठू कच्छी जो जेको ख़ानदान आहे उहो कच्छ भुज सां जंहिंजो तालुक़ु आहे, जीअं उस्ताद मास्टर मोहम्मद इब्राहिम जो कच्छ भुज सां तालुक़ु आहे, हीअ गायकी साॻी आहे, अंग साॻियो आहे, रंग साॻियो आहे, कच्छ को स्टाइल आहे ॻाइण जो जंहिंजो तलफ़ुज़ बि थोरो मजरू आहे, सिंधी ऐं कच्छकीअ जे विच ते हले थो। त हीअ बि उतां माइग्रेट थी मुख़्तलिफ़ हंधनि ते मिठू कच्छे जो ख़ानदान आयो आहे। कॾहिं माथलीअ में वेठा आहिनि रईस करीम बख़्श निज़ामाणीअ जे उन माए नेस्ट में जेको हिकिड़ो वॾो फ़न शनास इदारो आहे, या कॾहिं पंगरे में वेठा आहिनि, कॾहिं टंडो मोहम्मद ख़ान में वेठा आहिनि ऐं रोज़गार थिए पियो, ॻाइनि पिया, वॼाइनि पिया। ईअं मिठू कच्छे जो ख़ानदान त हीअ जेके पाण में टे भाउरनि जीअं हाणे माण्हू इहे बेंजामिन सिस्टर्स कोन ॿुधो आहे ऐं बैंड तव्हां फ्यूज़न ॿुधो आहे, त इहो हुनजो बुनियादु असांजे सिंध में अॻे ई असांखे त ही टे भाउर आहिनि न जेके सभु पंहिंजे पंहिंजे फन में यकता आहिनि, पंहिंजे पीउ जा लाइक़ पुट आहिनि। वॾे में वॾो मिठू कच्छी आहे, उस्मान कच्छी आहे जेको हुन सां गॾु ॻाए पियो, ऐं टियों जेको हुनजो भाउ हाशिम आहे जंहिंखे हाशुड़ो 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 कन जी ॿीड़ी हणी जे ढोलक ते हथ, ख़ुदा जो कसम महफ़िल खे थरथला आहिनि, ज़िलज़िला आहिनि। त इहो हिकिड़ो फ्यूजन हुयो जेको असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो मिठू कच्छी जे ख़ानदान खे। बिल्कुलु। ऐं नसीर भाई हाणे त अञा त गुफ़्तगू शुरू थी आहे, त हाणे पंहिंजे दोस्तनि खे ऐं पंहिंजे ॾिसंदड़नि खे इहो ॿुधायूं त मिठू कच्छीअ जो अंदाज़ जेको ॻाइण जो कहिड़ी तरह रहियो आहे, कीअं ॻाईंदो हो, कीअं हुनजी आवाज़ हुई। त मुर्तज़ा मजबूर साहब खे मजबूर कंदासीं असां त असांखे को मिठू कच्छी जो ख़ूबसूरत कलाम असांखे ॿुधाए ॾेखारे, उन खां पोइ वरी पाण हुनजी दास्तान गोईअ ते बि ॻाल्हाईंदासीं। त अचो दोस्तो, तव्हां असां गॾिजी ॿुधूं था मिठू कच्छीअ जो ही कलाम। केड़ा मां करया जी भैया न मिया, भेजा केड़ा भी करया जी भैया न मिया, जिंद जान सजन तो त कुर्बान करया, तुझा केड़ा भी करया भैया न मिया, भेजा केड़ा भी करया जी भैया न मिया, जिंद जान सजन तो त कुर्बान करया, तुझा केड़ा भी करया भैया न अवल खलकी नूर रब्बी जो, अवल खलकी बला, अवल खलकी नूर रब्बी जो, पोइ खलकी
कहिड़ा बि करियां बयान में सब छॾो चौधो अला हिकिड़ो दीवाई सभु छॾ हू त तोसां गॾु वेल सॼण सां पसाह में पखियड़ा वञ पार पिरल जे उनर पखियड़ा भला उनर पखियड़ा वञ पार पिरल जे तुलसिक जा बदा तमके सामान मिया तुंहिंजा कहिड़ा विझे तुलसिक जा बदा तमके सामान मिया तुंहिंजा कहिड़ा बि करियां बयान मिया तुंहिंजा कहिड़ा बि करियां बयान मिया जिंदे जान सॼा तो त कुर्बान करियां तुंहिंजा कहिड़ा बि करियां बयान कर्म विच में जली सन्यास सांडल बराबर सा सदी गुजादर जी गा तू तक जकी मुकरी भरे नूर अली शाह चवे नूर नबिया जो नूर अली शाह चवे भला नूर अली शाह चवे नूर नबिया जो पतंग मुकातम के परवान मिया तुंहिंजा कहिड़ा बि दिल पतंग मुकातम के परवान मिया तुंहिंजा कहिड़ा बि करियां बयान मिया तुंहिंजा कहिड़ा बि करियां बयान मिया दिल जान सॼण तो त कुर्बान करियां तुंहिंजा कहिड़ा बि करियां वेलकम टू बैक नसीर भाई जीअं त अॻु में जेका पंहिंजी गुफ़्तगू हली रही त बेंजामिन सिस्टर जो हिकिड़ो माना त हिकिड़ो ईअं खणी चइजे त टिन आवाज़नि में हिकु आवाज़ थी करे हिननि ॻायो ठीकु आहे न पर जीअं असां त ख़ुशकिस्मत आहियूं त असांजी सिंध में अहिड़ा माण्हू अॻु में ई पैदा हुआ ठीकु आहे न अच्छा ॿी ॻाल्हि इहा आहे नसीर साहिबु त मूं वटि इंट्रोडक्शन पियो आहे उहो पाण पढ़ंदासीं पर हाणे तव्हांखे वधीक ख़बर हूंदी त मिठू कच्छीअ जो जेको घणो कंट्रीब्यूशन रहियो उहो मेलनि मलाखड़नि में रहियो ठीकु आहे न ऐं मेलनि मलाखड़नि में उहे बि लाड़ जा मेला मलाखड़ा जंहिंमें सर फ़हरिस्त जेको माना मेलो हूंदो उहो हूंदो समन शाह सरकार जो ठीकु ऐं उन खां पोइ वरी नज़र मोहम्मद दुल्ला जो हिकिड़ी दरगाह आहे टन मोहम्मद खान में हिते उन खां पोइ सिजावल आहे उन खां पोइ जाती आहे उन खां पोइ इहो जेको रहियो अच्छा उन इलाइक़नि में बिला शुबा त असांजे हिन वॾे फनकार हाजी अहमद मल्हा मौलवी अहमद मल्हा खे ॻायो आहे उन सां गॾोगॾु लतीफ़ साईं खे बि तमामु घणो ॻायो आहे ठीकु आहे न हालांकि जेको रिकॉर्डिंग थियूं आहिनि साईं उहे घटि थियूं आहिनि ऐं उन में एतिरो ज़िक्र कोन आयो आहे इन जे पस मंज़र में छा ॻाल्हि आहे ॾिसो तव्हां बिल्कुलु जेका पॉइंट आउट कई त बुनियादी तरह सां त असांजो जेको टई भाउर पाण में जेतिरे क़दुरु मूंखे यादि आहे त मूंखे कॾहिं कॾहिं लॻंदो ही कवाली अंग था ॻाइनि अच्छा जेको बरे सगीर जो कवाली अंग आहे न तुंहिंजे कदम कदम ते कदम कदम ते ऐं मौलवी अहमद मल्हा जा कलाम आहिनि जिन खे ही
सुंग जेको पोइ वरी असां गेड़ू कपिड़नि सां गेड़ू कपिड़नि ढोल सां। फ़क़ीर खे हुसैन बख्श ख़ादिम खे ख़ादिम खे। फ़क़ीर अब्दुल गफूर खे हू त सुंग बी पिया बी पिया ॻाइनि ॻाइनि, ही हा। पेतीअ ते पिया ॻाइनि हाशोड़ो धमा चोकड़ी पंहिंजे हुन ते ढोलक ते लॻाए हुए पकवाज ते लॻाए वेठो आहे त ही पहिरियों अंग जेको हो ही कवाली अंग जो ॿियो तव्हां बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि कई त हिन जो ख़ालिस 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 गायकी जो अंदाज़ आहे लाड़ी लाड़ी इहो लाड़ी गत हिनखे चइबो इहो जेको कलवाड़ो जेको ही वॼाइनि था लाड़ा वारो जेको हिन जो तव्हां ॾिसूं पिया हा, हा। त इहो मिठू कच्छी ऐं हुनजो भाउ शूड़ो छो त उस्मान त वरी हुन सां गॾु संगत में हुनजो ॻाए पियो गॾु पियो ॻाए हुन गॾु सां। पियो ॻाए, हा। ऐं हीउ हुन सां गॾु ॻाए कोन पियो हीउ हुननि खे रिदम ते कयो बीठो आहे न ही कांटो सट थिए ऐं सिगरेट मुठ थिए त जेके कवाली अंग जेको ॻाईंदा हुआ ऐं एॾो त महफ़िल ते छाइजी वेंदा हुआ ऐं ॿोली सॼी लाड़ी हूंदी तव्हांखे ख़बर आहे त लाड़ी ॿोली जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ अंदाज़, हा, हा, आहे हा। ऐं उन मिठास आहे। उन लाड़ीअ खे शाह लतीफ़ त लाड़ी बेसिक त हुनजो शाह लतीफ़ जे असलूब खे जेकॾहिं छॾींदा छाणींदासीं त उहो लाड़ी आहे लाड़ी पर आहे। उन में असांखे सॼी सिंध जो असलूब नज़र ईंदो बिल्कुलु बिल्कुलु नज़र पर मौलवी अहमद मला आहे न इहो जेको हुनजे गले जे लाइ ठहियो हो शाइर सुभान अल्लाह उहो लाड़ी गत लाड़ी अंग ऐं जेको ही ॻाइनि पिया त सूंहे पियो कलाम त मौलवी अहमद मला जो हू मुनारा या इहो तुंहिंजे कदम कदम ते कदम कदम ते पर इहो जेको कवाली अंग आहे इन खां अॻु में जेको हू पंहिंजे विरसे में खणी आया जंहिंजो तव्हां शुरू में ॻाल्हि कई त जीअं मास्टर मोहम्मद इब्राहिम बुनियादी तरह सां त किसा गो आहिनि किसा गोवन दास्तान खणण वारा आहिनि हाणे साईं लाड़ जे माण्हुनि खे नवेकला आई आहे चांडोकियूं रातियूं आहिनि दरिया जा किनारा आहिनि कणकूं लहनि पियूं लाबारा लही विया मेला थी विया साजन सवाई खां वठी तव्हां जिन मेलनि जो ज़िक्र कयो बिल्कुलु। उन्हनि मेलनि ते ख़ुशीअ जा मौक़ा आहिनि त ॻाल्हि कबी दास्तान वारी जीअं कचहरी इंटेक्ट रहे ऐं जीअं इहा अमीर हमज़ा जा किसा जीअं ॿुधबो आहे न हा, हा, त बिल्कुलु। हीअं सॼी राति ईअं महफ़िलूं पियूं हलनि ऐं किसो खुटे ई न त हीअ बि हिकिड़ा अणखुट दास्तान वारे अंग में लाड़ी अंदाज़ सां सुभाणे ॻाईंदड़ अल्लाह, हुया सुभाणे त हीअ हिन जो जेको पहिरियों इंट्रोडक्शन आहे असीं ॿिए हिसे में जॾहिं सिखिया पिया वठनि जी हा ऐं छो पिया सिखिया वठनि वक़्त जी ज़रूरत हुई त हिननि खे गवैयनि खां बि सिखणो आहे उन ते अॻिते हली ॻाल्हाईंदासीं पर हिन जो पहिरीं जेका शनाख़्त आहे जेको तव्हां चयो त उहो दास्तान गोई आहे ऐं लाड़ जे माण्हू जी पसंदीदा बि इहा हुई न बिल्कुलु। हाणे हर माण्हू जी हर इलाइक़े जे माण्हुनि जी पंहिंजी टेस्ट आहे इसा तव्हां थर में ईंदो न तव्हांखे ढाटकी कबीर जा कलाम भिटाईअ जा कलाम काफ़ियूं ऐं उन जो अंदाज़ में जेको अंदाज़ आहे अशरफ उहो भक्ति अंदाज़ आहे मिसाल हाणे तव्हां लाड़ वारनि खे भक्ति ॿुधाईंदो न उहो कान पसंदि ईंदी हा। हुननि खे लाड़ी गत वारो अंदाज़ पसंदि ईंदो इहो हुनजी तबियत वटि आहे वाह त ही उनजा नुमाइंदा फनकार हुया अच्छा। मिठू कच्छी ऐं उनजा भाउर ठीकु अच्छा नसीर भाई हाणे इन ते पाण गुफ़्तगू अॻियां बिल्कुलु कंदासीं छो न हाणे मुर्तज़ा मजबूर साहब खे चवंदासीं त तव्हांखे असांखे किस्सो माना किस्सो गोई जी पाण जेका कई आहे ज़बरदस्त। हाणे छो न हुनजो किस्सो आहे थोरो वॾो पर उहो मज़ो ॾींदो असांखे तव्हांखे ऐं असांजे जेके ॾिसंदड़ आहिनि ॿुधंदड़ आहिनि उनखे मज़ो ॾींदो त मुर्तज़ा मजबूर साहब चवंदासीं असांखे को किस्सो असांखे ॾेखारे ॿुधाए उन खां पोइ वरी गुफ़्तगू जारी रखंदासीं Bye.
जिनी जो रंग दिखे आरा से उकारी की करो अच करे कहीं अल्लाह द्वार गिरी करो अच करे कहीं अल्लाह द्वार यख जर के वात में सिसियत संसार चूड़ा पीड़ा चिक में लुड़ सवार ओ लखे चोटू लोड़ू ठेली ठरन्यादार मेरा बच्चा दारू तू बांगा पी सावड़ नाल एकड़ो सिंगार पाऊं जो मानो जेको पटियल दरिया जे बेले में मयूं चारींदो हो हू तन हारंदो हो हू दरवेश दिलो ने सांसी नौजवान मुंहिंजो दुनिया सां वास्तो घटि हो हिकु राति महिमान आया वटि केरु महिमान आया हसन अलैहिस्सलाम हुसैन अलैहिस्सलाम ॿई ॿार इमाम अलैहिस्सलाम आया हुकम कयूं चावड़ खीर पीआर चावड़ जो हज़रत क़िबला खीर जाम पर खीर उन्हें में जो प्यार जिते पाॾो न टपियो अञा अञा हू सती हुजे अञा बि सतियूं आहिनि अञा बि उहे मेयूं बकरियूं सतियूं आहिनि जेके बिना वियाम जे खीर ॾींदियूं आहिनि एतिरे में मियार जूं मेयूं पायूं पाणीअ ते मियार ॾिठी ॼञ सवण जे लाइ आशिक यादा मूं वटि मेयुनि जो खीर पियो सवण करियो मियार मेयूं ॾोंदे वियो खीर पीआरींदे वियो जो सभु माण्हू खीर पीआ त मयनि में खीर बि ख़तमु थी वियो जॾहिं खीर ख़तमु थी वियो त अञा बि अर्ज़ु कयूं अदा बाक़ी हिकिड़ो माण्हू रहिजी वियो आहे उन जे लाइ महिरबानी थी सघे माण्हू केरु आहे जीअं कुंवार रहिजी वई आहे उन जे लाइ को खीर धरो चावड़ ॾिठो त मूंखे मने त तूं हिन में केॾो ई ॿिए खे न प्यारजांइ छो न घोट खे चवां पंहिंजे हथ जी बुकी ॾिस आऊं आज़ादु रहां घोट खे चवणु लॻो अदा हाणे हिन में मां खीर तूं कढ भई आऊं थकी पियो आहियां ॾुई ॾुई जेकी मैं ॾे सो तूं हुन सवण कराए वेलकम टू बैक नज़ीर भाई जीअं त मूं अव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि शुरू में ॿुधाई पे त मिठू कच्छीअ जो जेको तालुक़ु थियो लाड़ में रहियो आहे ऐं रेडियो पाकिस्तान ते त असां वटि आयो तव्हां वटि बि आयो असां उन ते पोइ ॻाल्हाईंदासीं पर बेसिकली आउं जीअं नंढो हूंदो हुउसि त समंच सरकार जे मेले ते मूं हुनखे साम्हूं ॾिठो उते नसीर भाई मूंखे यादि आहे ऐं नंढो हुउसि त बिल्कुलु मूंखे यादि आहे त उते मुक़ाबिलो थियो हो ऐं मुक़ाबले में केरु हुई पोयां साम्हूं नूरबानू हुई हिन पासे ऐं हिन पासे मिठू कच्छी जी पार्टी हुई ऐं सभु माण्हू जेके जजिस कुझु हुआ मूंखे उहा जेका आहे न सच पुछो उहा महफ़िल हुई या छा हुई इहो छा चइबो माना अॼु ॾींहुं ताणी त छा इहे मुक़ाबिला थींदा हुआ हिन जा या छा हूंदो असल में न छा आहे त जॾहिं अशरफ मेलो थिए थो त उते माण्हुनि खे इंटेक्ट जेको लफ़्ज़ वरी रिपीट थो कयां त माण्हुनि खे पाण ॾांहुं मुतवजह रखण जे लाइ इहे जेके मल जा मुक़ाबिला त छा हूंदो आहे कॾहिं कॾहिं त उहो नूरा कुश्ती बि हूंदी आहे पर बहरहाल उहो जीअं मल जे मुक़ाबले में न माण्हू हीअं बसि चुरंदा फुरंदा रहंदा आहिनि ऐं हुननि खे एॾो लुत्फ़ ईंदो आहे उन्हनि मुक़ाबलनि में इंसान चाहींदो आहे न त तव्हां कोॾी कोॾी ॾिसो मल ॾिसो त हर जेको मुक़ाबिलो जेका मैदान में शइ लहे थी न उहो मुक़ाबले में वधीक मज़ो थी ॾिए हुन में माण्हू हुन में अखियूं खुपाए थो वेह ऐं ॾिसे थो लुत्फ़ अचे थो हुन में त ईअं ई हीअ जेके मेला हूंदा हुआ उते माण्हुनि खे क़ाबू रखण जे लाइ ही मुक़ाबिलो कंदा हुआ ऐं उहो मुक़ाबिलो थींदो ई हुयो त नूरा कुश्ती वांगुरु आख़िर में फ़ैसिलो थींदो हो त बाबा खटियो बि कंहिं कोन भई कांटे के तौर भई बाबा मिठू कच्छी बि ऐं माई नूरबानू बि कॾहिं ईअं थिए न त हाणे किथे माई नूरबानू किथे हू गवैयो
पर मुक़ाबिलो अहिड़ो हूंदो हो मुक़ाबिलो जो आख़िर में जजनि खे चवणो पवंदो हो त ही कंहिं बि खटियो वारा आहिनि ही ॿई बराबरि आहिनि कांटे के तौर आहिनि त इहो हिकिड़ो माण्हुनि खे पाण सां ॿधी रखण जो जी हा। हिकिड़ो स्टाइल हूंदो पर गॾोगॾु पोइ हुनजो पलटो वधीक लॻी वियो त ताड़ी होॾां वधीक थी वई होॾां पलटी वधीक थियो त ताड़ी होॾां होॾां वधी वधी वई वई आहे। त मक़सदु इहो त हेॾां जा ॿुधंदड़ होॾां जा ॿुधंदड़ हिकिड़ी मुठ में काबू रखण जे लाइ इहे मुक़ाबिला थींदा हुआ जेके ठठे में तव्हां जुगशाहीअ में कई दफ़ा इहे मुक़ाबिला थिया जी आहिनि हा। ठठे शहर में कई शहर में थिया। मुक़ाबिला थिया आहिनि सभिनि सरकार ते तव्हां इहे जेके मुक़ाबिला थिया आहिनि त बिल्कुलु। आउं सम्झां थो त इहो हिकिड़ो माण्हुनि खे पंहिंजे पाण ॾांहुं मुतवजा रखण जे लाइ इहो हिकिड़ो खेल तमाशो बि इन खे चई सघिजे थी सघे थो थो, वाह। पर बहरहाल माण्हू उनखे इंजॉय कंदा Enjoy हुआ कंदा। ऐं इहो मुक़ाबिलो थींदो रहंदो हो इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे हा न अथई अच्छा कलाम पाण ॿुधंदासीं उन खां अॻु में जेका तव्हां मुक़ाबली ॻाल्हि कई पंहिंजो नसीर भाई त मूंखे यादि आहे त रसूल बख्श पलीअ साहिबु उहो शौक़ सां जॾहिं बि जुमशाई वेंदो हो हा। त ईअं माना उहो चाहींदो हो त मुंहिंजे साम्हूं माना मिठू कच्छी ॻाए त उनजे रूह खे हिकिड़ो सुकून मिलंदो हो सही था त इन जो मतिलबु इहो हूंदो साईं ही उन कैलेबर जा माण्हू हुआ पाण त लाड़ जो हो न पाण जो इहो राग हुनजे बि रूह में हो न हाय 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 ख़ुदि पलीअ साहिब जी आख़िर ताईं जेका तकरीर शानदार शोला बयानी पर अंदाज़ त इहो लाड़ी हो न इहो वाह। हीअं हो न हीअं उछल वारो अंदाज़ हो न हुनजो वाह बि वाह त मिठू कच्छे जो बि इहो ई ॻाइणो मिठू हाणे मिठू कच्छी जो ही कलाम पाण ॾिसूं ऐं ॿुधूं था उन खां पोइ वरी थोरो मुख़्तसिर तारो पेश कंदासीं त दोस्तो अचो त ॾिसूं ऐं ॿुधूं था मिठू कच्छी जो ही कलाम
वेलकम टू बैक। अच्छा नसीब भाई, हाणे तारुफ़ त वॾो आहे मूं वटि, पर थोरो मुख़्तसर तारुफ़ जेको आहे सो मिठू कच्छी जो पेश कयूं था। सिंध जे ओभरे पासे राजस्थान ऐं ॾखण तरफ़ कच्छ ऐं काठियावाड़ मौसीक़ी जा घर रहिया आहिनि, गहवारा रहिया आहिनि। जूनागढ़ जे राजा ॾियाच त मौसीक़ी शनासी जो छह करे छॾियो ऐं सुरनि ते सिर ॾेई दुनिया खे हैरान करे छॾियो। कच्छ जी रियासत सिंध खे ॿ फनकार तोहफ़े में ॾिना, जिन मां हिकु आहे मोहम्मद इब्राहिम ऐं हिकु आहे मिठू कच्छी। भाइरनि जे सुंग में मोहम्मद उस्मान ऐं मोहम्मद हाशिम समेत ही मौसीक़ी जा वॾा गायक हुआ, जेका नसीर भाई असां सां ॻाल्हि कई। मिठू कच्छी जा वॾा बि गवैया हुआ ऐं विरागे खां अॻु कच्छ जो ऋण झागे सिंध में आया ऐं अची बदीन में मुक़ीम थिया। मिठू कच्छी जे भाइरनि उस्मान ऐं हाशिम सुंग ठाहे पंहिंजी गायकी जो सिलसिलो काफ़ी कलामनि खां शुरू कयो ऐं मिठू अॻुवाणी कई ऐं उस्मान पहलदारी करणु लॻो। जॾहिं त हाशिम जेको आहे सो पकवाज़ी बणियो ऐं अहिड़ी तरह संदसि राग विराग परवान चढ़ंदो रहियो। मिठू कच्छी 1922 में कच्छ रियासत में ॼाओ हो ऐं हुन पंहिंजी सॼी ॼमार राग खे अर्पे छॾी हुई। रेडियो पाकिस्तान कराची जॾहिं सिंधी प्रोग्राम शुरू कया त मिठू बि वञी ऑडिशन ॾिनी ऐं उते पास थियो। खेसि सिंधी काफ़ी कलामनि जा प्रोग्राम मिलण लॻा। 3 ॾींहंनि में रेडियो कराची ते जेके फनकार परफॉर्म कंदा हुआ, तिन में सुलेमान सम्मू, अहमद भाई आगरिया, नारू भगत, फ़कीर ईसा, इस्माइल सुमार, मोहम्मद इब्राहिम, मोहम्मद जुमन ऐं ॿिया तमामु वॾा फनकार हुआ। सो मिठू कच्छी बि पंहिंजी जाइ जोड़े वरिती ऐं रेडियो जे रेगुलर फनकारनि में शामिल थी वियो। मिठू रेडियो ते सोलो ॻाइण लॻो हो, अलबत्ता आम महफ़िलुनि में हू उस्मान खे बि पाण सां गॾु शामिल कंदो हो। रेडियो वारे ज़माने में ई मिठू कच्छी उस्ताद मुबारक अली ख़ान ऐं कुदरतुल्ला ख़ान खां क्लासिकल राग जी तालीम वरिती, पर पोइ बि संदसि गायकी जो हवालो काफ़ी कलाम वारो ई रहियो। रेडियो पाकिस्तान जो क़याम अमल में आयो त मौसीक़ी जे उन मेले में मिठू कच्छी बि वञी शिरकत कई ऐं खोड़ सारियूं काफ़ियूं कलाम ॻाए पाण खे वधीक मशहूरु कयो। आमतौर ॾिठो वियो आहे त फनकार खे हिकु जाइ ते फनकार खे वेहण न ईंदो आहे ऐं हू सैलानी थी वेंदो आहे, घुमंदो आहे। सो मिठू कच्छी वारनि खे बि बदीन में रहण रास न आयो, सो उहे बदीन छॾे मातली ऐं टनू मोहम्मद ख़ान में रहण लॻा। मातली में हू रईस करीम बख्श निज़ामानी जी किफ़ालत में रहियो, जिते केतिरा ई फनकार ऐं फनकाराऊं रईस जी किफ़ालत में हुआ। उते मिठूअ खे केतिरनि खे सेखारण जो मौक़ो मिलियो ऐं हू उस्ताद सॾियणु लॻो। जेतिरे क़दुरु मिठू कच्छी जी गायकी जो तालुक़ु आहे त उन लाइ इहो चवणु काफ़ी आहे त हू सिंधी काफ़ी आरफ़ाने कलाम, सिंध जे लाड़ी लहजे ऐं दास्तान गोईअ जो सुरीलो गायक हो ऐं क्लासिकी मौसीक़ी जे मुनासिब ॼाण बि हुनखे हूंदी हुई। हुन फ़क़ति सिंधी काफ़ी कलाम खे ई शऊर बणायो ऐं उन ते ई महिनत कई। रेडियो पाकिस्तान ऐं PTV ते बि उन हवाले सां हुन केतिरा ई मशहूरु कलाम ॻाया ऐं उहे तमामु घणा मशहूरु थिया। मिठू कच्छी फ़क़ीर ॻाइणो हो, फ़क़ीर हो। हुन कॾहिं बि पाण खे उस्ताद या ख़ान साहब चवाइण जी कोशिश न कई ऐं न ई इदारनि में उन्हनि हवाले सां पाण खे रजिस्ट्रेशन करायो। ही ॻाइण अजीब माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि जूं अजीब ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके लिखण जहिड़ियूं न आहिनि, सिर्फ़ु परखण जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। मिठू बि उन्हनि आम इंसाननि वांगुरु हो, वॾो गायक हो, अजीब इंसान हो। मिठू चवंदो हो त फनकार खे फनकार थियण लाइ वॾी ॼमार जी ज़रूरत आहे। अञा फनकारनि जो फन परवान मस थो चढ़े त अलाह साईं खेनि पाण वटि घुराए वठे थो। पाण चवंदो त बाबा मूंखे पढ़ाइण में ऐं मुंहिंजे ऑफिसर थियण जा ख्वाब ॾिठा हुआ, सो खेसि चयमि त बाबा अव्हां मूं ते नालो ई मिठू रखियो आहे, सो मिठू जो कमु पढ़णु न पर ॿोलणु आहे। उस्ताद मिठू हिकु PTV इंटरव्यू में ॿुधायो त शेरबाज़ मज़ारी साहिबु मुंहिंजो क़दुरदान रहियो आहे। सो मूंखे दावत ॾेई ॻोठु घुराई। मज़ारी साहिब जो ॻोठु सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान जी सरहदनि ते आहे। सो मज़ारी साहिबु चयो त कच्छी साहिबु तोखे ख़बर आहे त बादशाहनि वटि महिमान ते ईंदो आहे त खेसि 21 तोहफ़नि जी सलामी ॾिनी वेंदी आहे। मूं बि अहिड़ो इंतज़ाम तो लाइ रखियो आहे। हाणे तूं मज़ारी जी बंदूकनि जा आवाज़ ॻणंदो वञ। ऐं मिठू आंगुरनि ते उहे आवाज़ मातरान वांगुरु ॻणंदो रहियो ऐं पूरा कई त उहे
टेकीअ जेके से आवाज़ हुआ, जेके बंदूकनि जा फायर हुआ। मिठू कच्छी तोड़े क्लासिकी राग जो तमामु वॾो माहिर हो, खेसि काफ़ी कलाम ॻाइण ते मलको हासिल हो, पर पोइ बि संदसि गायकी जो वॾो हवालो दास्तान गोई वारो रहियो। सिंध जा समूरा दास्तान शादियुनि मुरादियुनि में आम महफ़िलुनि में ख़ुशि इसलूबी सां ॻाया वेंदा हुआ उन वक़्तु, ऐं माण्हू उन्हनि खे पसंदि बि कंदा हुआ। बाज़ औक़ात कच्छी थरी लोकगीत बि ॻाईंदो हो ऐं उन लाइ ताड़ियुनि जो रिदम बि इस्तेमालु कयो वेंदो हो। जीअं नसीर साहिबु ॻाल्हि कई त जहिड़ो कवाली वारो अंदाज़, सकावती रंग बि हुन में तमामु घणा हूंदा हुआ। खेसि लाड़ी मूसीक़ी जो नुमाइंदो ऐं उस्ताद फ़नकार सॼो वेंदो हो। संदसि ख़ानदान जा समूरा फ़नकार संदसि शागिर्द आहिनि, जिन में ख़ुदा बख़्श, अब्दुल्ला कच्छी, कासिम ओठो ऐं ॿियनि खां सवाइ अलादीनो जूणे जो ग़ुलाम कादिर महर बि संदसि मुरादवंद शागिर्द रहिया आहिनि। मिठू अक्सर लाड़ जे मशहूर शाइर मौलवी अहमद मलाह जो कलाम वॾी मोहबत सां ॻाईंदो हो, न रुॻो पाण पर पंहिंजे शागिर्दनि खे बि मौलवी अहमद मलाह जी शाइरी ॻाइण जी तरग़ीब ॾींदो हो। मिठू कच्छी तोड़े जो सॼी सिंध जो मशहूर रागी हो, पर रेडियो ऐं टीवी ते निहायती मुख़्तसिर रिकॉर्ड थियो आहे। सकाफ़त जे साहिब लोकनि त कॾहिं खेसि पुछो बि कोन हो, न वरी सकाफ़ती मेलनि ऐं स्टेज लाइ कॾहिं मुनासिबु हुनखे सम्झो वियो। थोरो वक़्तु अॻु रेडियो पाकिस्तान जे प्रोग्राम सिर्फ़ बहार लाइ ज़ुल्फ़कार अली कुरैशी साहब उस्ताद मिठू जा कुझु क्लासिकल आइटम ऐं कलाम उन में उन रिकॉर्ड कया ऐं उहे तमामु घणा मशहूर थिया ऐं अञा बि पिरज़ब आहिनि। ज़िंदगी जा 75 साल पूरा करे मिठू वांगुरु ॿोलींदो वियो ऐं अहमद मलाह जा कलाम ॻाईंदो वियो। 1997 में टन मोहम्मद ख़ान जी मिट्टी माओ जे हवाले थी वियो। त ही हो मिठू कच्छी जो मुख़्तसिर तारुफ़ नसीब भाई, जेको असां दोस्तनि खे ॿुधायो। त हाणे उन जे गुफ़्तगू ते कुझु किसा मूंखे यादि आहिनि, तव्हां खां पुछंदासीं, छो न हिकिड़ो कलाम थी वञे, उन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं। त दोस्तो अचो तव्हां असां ॿुधूं ऐं ॾिसूं था मिठू कच्छी जो ही कलाम। पंहिंजे दर तां तूं न दिल भरे जे धिकारी तब चङो, पंहिंजे दर तां तूं न दिल भरे जे धिकारी तब चङो, मूं खणी बिछड़ा मथे मुंडे निहारी तब चङो, मूं खणी बिछड़ा मथे मुंडे निहारी तब चङो, पंहिंजे दर तां तूं न दिल भरे जे धिकारी तब चङो, पंहिंजे दर तां तूं न दिल भरे जे धिकारी तब चङो। महबूब साईं उन्याल जी उन्यालान अल्लाह आऊं प्यासो आहियां, मुंहिंजी उन्यालायो उहो प्यालो प्यारियो जो पंहिंजे हथनि सां लबरेज़ हुजे, पलटन डले वॾे फैज़ वारो हुजे। उन लॻी आहे असांखे ॾेका सुर्की सिक संदी, उन लॻी आहे असांखे ॾेका सुर्की सिक संदी, प्यार जो पाणी पियारा पाण प्यारी तब चङो, प्यार जो पाणी पियारा तब प्यारी तब चङो, प्यार जो पाणी पियारा पाण प्यारी तब चङो, मूं खणी बिछड़ा मथे मुंडे निहारी तब चङो, मूं खणी बिछड़ा मथे मुंडे निहारी तब चङो, पंहिंजे दर तां तूं न दिल भर जे धिकारी तब चङो, पंहिंजे दर तां तूं न दिल भर जे धिकारी तब चङो। हर
तरफ मुंह से निहार भाई वरण की कर मिटा वर करे वापस वरी तू वागवारी तब चलूं वर करे वापस वरी तू वागवारी तब चलूं मोखणी मिठड़ा मत मुंडे निहारी तब चलूं मोखणी मिठड़ा मत मुंडे निहारी तब चलूं पंहिंजे दर तां टून दिल भर जे धिकारी तब चलूं पंहिंजे दर तां टून दिल भर जे धिकारी तब चलूं बेकसूर की सिक संधी उन लगिया है असां के बेकसूर की सिक संधी प्यार जो पानी प्यारा पान प्यारी तब संग प्यार जो पानी प्यारा पान प्यारी तब मोखणी मिठड़ा मथे मुंडे निहारी तब चंग मोखणी मिठड़ा मथे मुंडे निहारी तब चंग पंहिंजे दर तां टून दिल भर जे धिकारी तब चंग पंहिंजे दर तां टून दिल भर जे धिकारी तब चंग पल पल करे तो ये पुकार श्री गुलाम है दर तो दर जो पल पल करे तो ये पुकार सद सुनी सैयद सदा जानब जियारी तब चंग सद सुनी सैयद सदा जानब जियारी तब चंग मोखणी मिठड़ा मथे मुंडे निहारी तब चंग मोखणी मिठड़ा मथे मुंडे निहारी तब चंग पंहिंजे दर तां टून दिल भर जे धिकारी तब चङो पंहिंजे दर तां टून दिल भर जे धिकारी तब चङो नसीर भाई जीअं त मूं तारुफ़ पेश कयो त ॾाढा हसास फ़नकार थींदा आहिनि हिकिड़ो अजीब वाक़ियो थियो रेडियो पाकिस्तान ते इहा ॻाल्हि आउं सम्झां थो त 1988 जी आहे 89 जी ॻाल्हि आहे त जीअं तव्हांखे ख़बर आहे डे आर्टिस्ट बुक थींदा हुआ साईं सालेमन शाह जी कचहरी में मिठू कच्छी आयो हो यादि आहे अच्छा उन ॾींहुं जेको आहे सो साईं सालेमन शाह जी मोकल हुई त कचहरी में उन ॾींहुं असां हूंदासीं पर उहो लीड उन ॾींहुं कंदो वरी साईं जेको आहे सो जेको डायरेक्टर इंफॉर्मेशन हूंदो दुर्मोहम्मद कमाल साहब जी अच्छा दुर्मोहम्मद कमाल साहब उन ॾींहुं देरि सां आयो त मिठू कच्छी जीअं वीचारो आयो त उन वक़्तु जेको तव्हांजो असांजो दोस्त नालो वठणु मुनासिबु न सम्झूं पर उनजो शायदि मूड उन ॾींहुं उन चयो त हीउ कलाम तूं कहिड़ो ॻाईंदे त छोको थोरो अंदाज़ हुनजो अहिड़ो हो त जिन तां हीउ जेको आहे सो मरूं बिगड़जी पियो चई कलाम जीअं ॻाईंदो आहियां तीअं ॻाईंदुसि हेॾा प्रोड्यूसर त पोइ बहरहाल असां साईं खे जेको हुनखे असां वठी विया भाकुर त सर सची पुछो हाणे हिन अखियुनि में ॻोढ़ा अची विया इन दौरान दुर्मोहम्मद कमाल साहिबु आयो त भाकुर चई छा थियो अची साईं मूंखां ॻाइणु विसरी वियो अॼु आउं कोन ॻाईंदुसि चई न मिठू हू पहिरीं ते हेॾो वॾो माण्हू हो साईं डायरेक्टर इंफॉर्मेशन हैदराबाद डिवीजन जो हूंदो चई मिठू आउं तोखे पेरनि ते हथु रखां जेके तूं छॾे हिन ॻाल्हि खे बसि तूं छॾ हिन ॻाल्हि खे चई थोरो मूंखे वक़्तु ॾियो
पोइ हिकिड़ी असां काफ़ी हलाई कलाम हलायो उन खां पोइ माना इहो माना नसीर भाई सच पुछो त ही अजीब माण्हू कोन आहे माना थोरी ॻाल्हि बि जेका पंहिंजे मिज़ाज जे मुताबिक़ जे हिननि जे दिलि मंज़ूर न कई त उन खां न त ॿियो को फनकार अॼु जो हुजे हा कहिड़ी ॻाल्हि आहे सही था इन ते तव्हां छा चवंदो सर इहा त ॻाल्हि ॾिसो त जेको फनकार हूंदो आहे इंतिहाई सेंसिटिव हूंदो अथव हू हिसास हूंदो आहे तॾहिं त हू कलाकार थींदो आहे न त आम माण्हू जेके आहिनि उन्हनि में हिमत न हूंदी आहे उहे आम हिकिड़ा ठिकर जा काठ जा माण्हू हूंदा आहिनि पर हीउ जेको स्पेशल कुदरत पैदा कंदी आहे उहे आर्टिस्ट हूंदा आहिनि उहे सेंसिटिव हूंदा आहिनि हिसास हूंदा आहिनि माण्हुनि जे ॾुख सुख ते ख़ुशीअ ते ख़ुशि हूंदा आहिनि गम में गमनाक हूंदा आहिनि आऊं तव्हांखे पहिरीं पंहिंजो तजुर्बो ॿुधायां त मूं मिठू कच्छे खे पहिरियों दफ़ो ॾिठो हाणे ॻाल्हि इहा आहे त आऊं जॾहिं म्यूज़िक जे प्रोड्यूसर थियसि त असांजो इंचार्ज असांजो वॾो असां हुनखे अज़ीम हस्ती सम्झां थो ख़्वाजा इमदाद अली साहब असांजा प्रोग्राम मैनेजर हुया ऐं संदन कमरे में वियुसि त मूंखे ख़बर पई त हीउ जेको लहीम शहीम लंबो तड़ंगो माण्हू जंहिंजी अखियुनि में हिकिड़ा ॻाढ़ा ॾोरा शेपर वरी ॻाल्हाए त खरज में आवाज़ पियो अचे त ख़बर पई त इहो मिठू कच्छी माना अॼु असांजो डे आर्टिस्ट आहे ऐं नओं नओं हुअसि ऐं सची त उन मंज़र खे त यादि कयां त भिटाईअ जो शेर पढ़ंदा रहंदा आहियूं अहिड़नि मौक़नि जे लाइ त मूं से ॾिठा माउ जिनी ॾिठो पिरिन खे तनी सदी का करे न सघां ॻाल्हि अड़ी हाणे मिठू कच्छी जॾहिं उतां उथी असांजे म्यूज़िक जे कमरे में जॾहिं आयो आहे त पोइ मूंखे ख़बर पई त हीउ आऊं छोकिरो हुअसि ऐं मूंखे एज़ म्यूज़िक प्रोड्यूसर जेको जंहिंजी 26-27 साल उमिरि हुई उन में ही सीनियर तरीन ॿ फनकार जेके बड़ बाका जंहिंजूं अखियूं ॻाढ़ियूं हूंदियूं हुयूं जंहिंजो कदु हेॾो हूंदो त पिया हेठां खां मथे ताईं ॾिसो हिकिड़ो फ़क़ीर अब्दुल गफ़ूर उहो घर ई कावड़ खणी ईंदो हो त मुंहिंजी जल्दी रिकॉर्डिंग कयो मूंखे जल्दी प्रोग्राम करायो अहिड़ी तरह सां मुंहिंजो जेको ॿियो तजुर्बो थियो उहो हिन जो साॻियो ई नमूनो बसि रुगो शिकिल थोरी मुख़्तलिफ़ ऐं होॾां फ़क़ीर अब्दुल गफ़ूर हेॾां साईं असांजे मिठू कच्छी ऐं वरी खरज में आवाज़ त असांखे जल्दी वादा कयो त इहो मुंहिंजे लाइ पहिरियों तजुर्बो हो ऐं आउं सची पची त जिन ॿिनि आर्टिस्टनि खां ॾिनसि उन्हनि में अॼु ख़बर पई त तव्हां डिॼंदा बाबा छा त असीं नवां नवां हुआसीं न ऐं ॿियो वरी हुननि जो कावड़ जो अंदाज़ हो तमामु हिकिड़ा जज़्बाती क़िस्म जा फनकार त वॾा हुया फनकार वॾा हुया कबे में त को शक ई न आहे ऐं छाकाणि त अशरफ आऊं तव्हांखे ॿुधायां थो त मूंखे सचल साईं जी जेका काफ़ी आहे ऐं कीअं आकण वञा जॾहिं मुंहिंजो चरखो चयो न करे इराक भीम प्लास मूंखे हमेशह खां वणंदो आहे त हीउ जेको असांजो मिठू कच्छी आहे न रिकॉर्डिंग त हुनजी ख़बर न आहे कंहिं कई हुई ऐं हुनजे फेन में हुअसि त इहो मुंहिंजो हिन सां पहिरियों टाकरो जेको आहे इहो थियो आहे असांजे मिठू कच्छीअ सां पर मूंखे ख़ुशी आहे त तव्हां हींअर थोरी देरि में हवालो ॾिनो त ज़ुल्फ़िकार अली जेको असांजो उस्ताद नियाज़ हुसैन जो फर्ज़ंद आहे उहो जेको प्रोग्राम रगू थियो रबाब जे सिलसिले में सुरबहार जे सिलसिले में जेको असांजो रेडियो जो प्रोग्राम हो ऐं जंहिंजो कॉम्पियर कंडक्टर असांजो माशाल्लाह ज़ुल्फ़िकार अली आलिशान छो त हुनजे ही घराणे जो शागिर्द असीं अॻिते हली ॻाल्हाईंदासीं हिन ते त इन जी रिकॉर्डिंग बि असां कई ऐं जॾहिं हिन इहो जंहिंजो तव्हां हवालो ॾिनो आहे त मूंखे जिते ॿियूं थोरियूं रिकॉर्डिंग्स करण जो मौक़ो मिलंदो छाकाणि त हिन में अरड़ाई हूंदी ईंदा बि तकिड़ा वञण बि तकिड़ा चाहींदा हिन जो पंहिंजो को हाबड़े छाबड़े जो को वक़्तु मुक़ररु हूंदो हो हुनखे जल्दी हाबड़ो छाबड़ो करणो हूंदो हो ज़ीरक हुनखे करणी हूंदी हुई त ईअं मुंहिंजो जेको हिननि सां पर आऊं यकीन करियो त जॾहिं ही माइक ते लाइव में वेही ॻाईंदा हुआ त ही एॾो त वाइब्रेंट हूंदो हिन जो आवाज़ एॾो त लर्ज़ो हूंदो हो त जेकॾहिं तव्हां हीअं वेही थोरी देरि हिन जी रिकॉर्डिंग करियो ऐं ॿुधो न त तव्हां हीअं अखियूं पूरियो त तव्हांखे लॻंदो त सॼो स्टूडियो लुॾे एॾो हिन जो एॾो वाइब्रेशन हिन जे आवाज़ ऐं कुदरती हूंदी हुई ऐं छाकाणि त लाउड ॻाईंदा हुया ऐं मैदानी ॻाइण वारा बुनियादी तरह से माइक जे बदिरां ही मैदानी ॻाइण वारो जो हिन जो नमूनो हूंदो हो इन करे मूंखे लुत्फ़ ॾाढो ईंदो हो जॾहिं हिन जी रिकॉर्डिंग पूरी थींदी हुई न त मूंखे लॻंदो थोरी देरि ताईं मुंहिंजो मथो जेको आहे न ऐं स्टूडियो ही सभु हर शइ लुॾे पई बहरहाल सुरीला दंग जा ऐं कॾहिं न ईअं चवां त ही लय मां निकितल मूंखे नज़र आया हूंदा या हिन जो ख़ुदा न ख़ास त असीं त तौबाज़ारी असीं को सुर जा एॾा वॾा पारखू कोन आहियूं पर प्रोड्यूसर खे पैनल ते ख़बर त पए थी न त उहो जेको ॻाए पियो केतिरे पाणीअ में आहे त लाहौर विला चवां त सुभान अल्लाह चवां त छा उनजो जेको बि ऐं एॾी तयारीअ सां ॻाइण वारो माण्हू उहो असांजो मिठू कच्छी जेके तयारीअ सां क्लासिकल अंग में ऐं पूरे सुर में ताल में लय में ॻाइण वारा
उन्हनि मिठू कच्छी त जवाब ई कोन सुभाणे अल्लाह। कावड़ हुननि जी पंहिंजी जाइ ते, गुस्सो हुननि जी पंहिंजी जाइ ते, ॻाढ़ियूं अखियूं पंहिंजी जाइ ते, पर हुननि जो सुर सुभाणे अल्लाह सुभाणे अल्लाह। अच्छा इहो नसीर भाई जीअं त मूं अव्हां सां ज़िक्र कयो त ॾिसो फन आहे या फनकार आहे उहो ज़िंदा रहे थो पंहिंजे फन सां आवाज़ सां, पर जेको ॿियो हवालो जेको नसीर भाई उनजो पाण ॾींदासीं उहो उनजे फनकारनि जो हिसाबु आहे, उन शागिर्दनि जो आहे। जी हा ठीकु आहे न, त हाणे शागिर्द जेके आहिनि जिन जा मूं माना नालो त कासिम ओठो पंहिंजो शागिर्द हो, जी हा। अलाह ॾिनो जोणे जो बि माशाल्लाह, हा। त ख़ानदान में नसीर भाई इन जो पुटु कोन थियो माना शागिर्द या जीअं नालो मिठू कच्छी वांगुरु वॾो कयो हुजे? जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर आहे त मिठू कच्छी जी औलाद नरीना जे बदिरां हुनखे नियाणियूं कसरत सां हुयूं, ऐं हुनजी पंहिंजी जेका नियाणी आहे वॾी, जेका हुन पंहिंजे भाउ उस्मान खे या हुनजे पुट खे परणाई, जंहिंमां हुन पंहिंजी सॼी तरबियत जेका आहे, छाकाणि त हुन वीचारे खे वक़्तु थोरो मिलियो ऐं हू बुज़ुर्ग हो, असां बि हुननि खे ओवर एज ॾिठो। बिल्कुलु असीं ख़ुदि ई जेके हाणे असीं पाण 60-65 सालनि जा आहियूं, त असांजे वक़्त में जॾहिं असां मिठू कच्छी खे ॾिठो त उहो ओवर एज हो, ऐं ख़ुदा बख़्श जेको आहे उहो त ज़ाहिर ते ॿार हुयो, अञा नंढो हो, त इन करे हुनखे पंहिंजे ख़ानदान मां औलाद नरीना जो जेको सिलसिलो आहे उहो हिननि महिनत जेका कई न उहा हाशिम बि कई ऐं मिठू बि कई, कंहिं ते कई? ख़ुदा बख़्श ते कई। हाणे ख़ुदा बख़्श जो जेकॾहिं तव्हां उहो सॼो उनजो तव्हां कद काठ ॾिसंदो न, जेके बि असांजा म्यूज़िक ॿुधंदड़ आहिनि, असांजी उमिरियुनि वारा जिनखे ख़बर आहे, ऐं ख़ुदा बख़्श खे जिन ॾिठो आहे स्टेज ते, त उहो ई सांवरो, पको सांवरो, ऐं उहो कद हेॾो वॾो डिघो, उहो ई ॻाइण वारो मैदानी अंदाज़, बिल्कुलु मैदानी इन पंहिंजे ख़ानदान जी रवायत खे अॻिते वधायो आहे। उहो पोटो थिए ॾोटो बि थिए, उहो ॾोटो आहे, उहो मिठू कच्छीअ जो ॾोटो आहे, पर हुनजे भाउ जो वरी पोटो थिए, छो त हू पाण में सगन सोटनि जी जीअं थींदो आहे शादी थींदी आहे, हा उन मां ई औलाद थियल आहे। ऐं बाक़ी इन जे जेके ॿिया लाइक़ शागिर्द आहिनि, जेके ॾिसो न म्यूज़िक जे जेके ॿुधंदड़ आहिनि, असां वांगुरु सीनियर, हिते बि सीनियर जूनियर, छो त जूनियरनि खे ख़बर न हूंदी त कासिम ओठो कहिड़ी शइ आहे, सुभान अल्लाह, कमाल, कावड़ मलाल ताना, तकरार ईंदे, उनजो बि साॻियो दास्तानी रंग अथव हुन पंहिंजे उस्ताद खां जेको रखियो आहे। वरी तव्हां बदीन वारो जेको असांजो जूणे जो आहे, त उनजो बि सॼो उनजो पाटदार आवाज़ आहे, उहो ईअं ग ग ग ग करे त तबाही करे छॾे न, इहो जेको पलटो हणे त उहो साॻियो पंहिंजे उस्ताद जो रंग। हू जेकॾहिं सॾाए त पोइ अलाह ॾिनो जूणे जो हुनजो पड़ाॾो आहे, हू जेकॾहिं सॾाए त ख़ुदा बख़्श कच्छी हुनजो पड़ाॾो आहे। त इहे हुनजा ॾाढा लाइक़ शागिर्द आहिनि, अलाह जो फज़ल करम सां असांजे विच में ख़ुदा बख़्श मौजूदु आहे। अलाह कंदो त हुनखे मौक़ा मिलंदा ऐं हू पंहिंजो रंग जारी रखंदो ईंदो ऐं पंहिंजे औलाद में विराईंदो। इन करे सम्झूं था त इहो जेको लाड़ी रंग आहे, लाड़ी गत सां गायकीअ वारो दास्तानवी अंदाज़ आहे, ख़ुदा बख़्श खे तव्हां ॿुधंदो न, उहो सॼो कच्छी उहो दास्तानी अंग आहे जेको जीअरो रखियो पियो अचे। बिल्कुलु। अच्छा नसीब भाई ॻाल्हि ॿोल हले थी वई, हाणे छो न मिठू कच्छी जो ही कलाम तव्हां असां असांजा दोस्त जेके ॾिसनि पिया ॿुधनि पिया उहे ॾिसनि ऐं ॿुधनि, उन खां पोइ वरी गुफ़्तगू जारी रखंदा। दोस्तो अचो त ॾिसूं था ॿुधूं था मिठू कच्छी जो ही कलाम।
वेलकम टू बैक प्रोग्राम महरान जा रागी असीं जी खिदमत में महरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं ऐं महरान जे रागी में दोस्तो अॼु सिंध जे जंहिं हीरो ते गुफ़्तगू हली रही आहे जंहिं ते सिंध जे माण्हुनि खे लाड़ जे माण्हुनि खे मान आहे शान आहे उहो असांजो अज़ीम फनकार आहे मिठू कच्छी जंहिंजी शख़्सियत ते जंहिंजे फ़न ते गुफ़्तगू हली रही आहे असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब उन जी शख़्सियत ते रोशनी विझी रहियो आहे जीअं थी तव्हां सां ॻाल्हि हींअर वक़्फ़े खां अॻु में हली रही कलाम खां अॻु में जो नसीर भाई त किथे किथे बादल राही जेको आहे साईं जी हाँ उन जो जेको अंग आहे केॾी केॾी मूं तव्हां इहो पर सोचियो हूंदो त उहो मूंखे किथे किथे नज़र ईंदो आहे त मिठू कच्छी खां या त सिखियो आहे या हुन खां थोरो उन जी महफ़िल में रहियो आहे या कुझु ॿिया बि जेके लाड़ी फनकार आहिनि उन्हनि जो बि साईं जेको अञा हीउ जेको ख़ुदा बख़्श आहे इन करे मूं हाणे ॾिठो तक़रीबन को 2-3 महीना पहिरीं हिकिड़ी महफ़िल थी हुन में आयो हो पर मूं ॾिठो त अञा जेको हिन जेको अंग आहे न जेको मिठू कच्छी वारो अञा थोरो उन खां थोरो पोइते मूंखे थी सघे थो मुंहिंजी ग़लती हुजे हुन में तव्हां थोरो साईं ॿुधायो न उहो त हुन में ॿराया कोन्हनि छाकाणि त ख़ुदा बख़्श जेको बि अंग ॻाए थो जेको बि रंग ॻाए थो मौलवी अहमद मल्ला खां वठी शाह लतीफ़ या दास्तान तव्हां ॾिसंदो न ओ भाउ ॿुधजांइ अचे थो बैथ पोइ इहो दास्तान बि अंदाज़ आहे जंहिं तव्हां ॻाल्हायो बि ॻाल्हि बि कयो ऐं ॻायो बि सही ऐं तव्हां जेको लाड़ जे फनकारनि जी त ॾिसो लाड़ हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो आहे जो उन जी गायकी उहा पधरी आहे उन जो कलवाड़ो पधरो आहे असां अलादीन जुणेजा जो नालो वरितो तव्हां अलादीन ख़ासि के खे अचो उहो सॼो ख़ानदान उस्ताद जुमन जो कोहिस्तान जो शागिर्द लॻो पियो आहे पर रंग सॼो हू लाड़ी था ॻाइनि जनतुल फिरदौस आहिनि ॿई कदियूं महिराण जी हीउ हिकिड़ो नज़्म आहे जेको दास्तानवी अंदाज़ में आहे न रंग मिठू कच्छी जो खणियो पिया अचनि या अॼु किंजर तुंहिंजे कंधीअ ते अॼु कोई त तमाची अचिणो आहे ऐं नूरा पाए नूरीअ खे थी लहरूं लहरूं नचणो आहे एतिरो उन्हनि जेके कलामनि में हथु विझनि पिया न उहे दास्तानवी अंग जूं शयूं पिया ॻाइनि ऐं उन जो इम्प्रेशन या उत्साह सिधो आहे उहो पंहिंजे मिठू कच्छे खां पिया वठनि त ही लाड़ी रंग लाड़ी अंग इहो पोइ भले मिठू कच्छे जा डायरेक्ट शागिर्द न हुजनि पर उन मां इस्तफ़ादो कनि पिया अच्छा हिते वेंदे वेंदे असीं हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदासीं छाकाणि त हू लोक रंग पिया ॻाइनि न उहो पंहिंजे कच्छ भुज जो कच्छी को लोक रंग पिया ॻाइनि तव्हां ख़बर आहे अॼु बि कच्छ भुज जेको एॾा वॾा वॾा फनकार पैदा पियो करे हिंदुस्तान जे पासे तव्हां ॾिसो त अहिड़ा ज़बरदस्त हाणे त असीं सोशल मीडिया ते अची विया आहिनि उन जो फिल्मुनि में गाना पिया अचनि इंडियन मूवीज़ में उनजो उहो साॻियो रंग अचे पियो उहो ढाटकी इहो जेको राजस्थानी उहो कच्छकी स्टाइल शाह लतीफ़ जो कलाम आहे पर अंग वरी कच्छकी वारो आहे त हिननि जॾहिं बदीन में आया आहिनि ऐं रेडियो कराचीअ ते जॾहिं हीअ अप्रूव थियो आहे मिठू कच्छी ते न ग्वालियर घराणे जे तमामु वॾे गवैये उस्ताद मुबारक अली ख़ान जंहिं 17 अगस्त 1955 ते पीर अली मोहम्मद राशिदी सां रेडियो हैदराबाद जो इफ़्तिताह कयो आहे एॾो वॾो गवैयो आहे हिन पहिरीं उन खां शागिर्दी कई उहो बुज़ुर्गो जल्दी गुज़ारे वियो उन खां पोइ वरी उन जे लाइक़ु शागिर्द फिदा हुसैन ख़ान जेको उस्ताद बीबी ख़ान जो पुटु आहे बीबो ख़ान भाउ आहे मुबारक अली ख़ान जो त पोइ वरी हुननि फिदा हुसैन ख़ान खां पंहिंजी गायकी जेका आहे हीअ उन ख़ानदान जा शागिर्द आहिनि हाणे तव्हीं लाड़ी अंग में ॾिसंदो न त उते दास्तान आहे जेको सिधो ऐं सपाट आहे उन में घुमक उन में तान उहा ग्वालियर जी आहे मिठू कच्छी जो जेको फन आहे न जेको दुआत शाह थियो आहे कच्छ जे फन में जेको लोक फन आहे ऐं उन में जेको फिदा हुसैन उस्ताद मुबारक अली ख़ान जी जेका गायकीअ जो घुमक ऐं तान ऐं पलटे वारो आहे त इहे ॿई रंग मिलिया आहिनि त मिठू कच्छी दुआत शाह थियो आहे ऐं ईअं सम्झो त सिंध जी तारीख़ जेकॾहिं लाड़ जे कंहिं बादशाह गायक खे बादशाह जो ख़िताब ॾींदी त पोइ उहो असांजो मिठू कच्छी आहे जंहिंजी मुहर आहे सभु थियल लाड़ी गायकीअ ते सिंध जी तारीख़ हुनखे हिकिड़े बादशाह राॻीअ तौर ते यादि कंदी रहंदी वाह नसीर भाई हाणे मोकिलण खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि ॿी तव्हां खां पुछंदुसि त जीअं त हीउ जेको कच्छ वारो जेको इलाइक़ो आहे उन में जिन फनकारनि जी पाण गुफ़्तगू जिन ते पाण कई या जेके हाणे ॻाइनि पिया जेके हिंदुस्तान में अञा हाणे ॻाइनि पिया इंडिया में उन्हनि जो अंग पियो रहियो आहे वरी हिकिड़ो अहिड़ो फनकार हो जंहिंजो रंग बि इन हिसाब सां हो उहो अयाज़ अली
कराची जो तव्हांखे यादि हूंदो ए जाने वफ़ा तोखे त चवां थी न उहो बि शायदि इन्हनि सां गॾु हो ऐं जेका कवाली वारो अंदाज़ हो पोइ उहो उन रंग छॾे वरी कवाली में हलियो वियो। असल में तव्हां बिल्कुलु सही था चओ ऐं इन ॻाल्हि खे चङो खणी मञा थो त इहो जेका कवाली अयाज़ अली पियो करे ही दरअसल जेके असांजा कराचीअ जा लियारीअ बेस्ड ऐं चाकीवाड़ो बेस ऐं इहे आर्टिस्ट जेके निकिता आहिनि बेशक त उन्हनि ते असांजे मिठू कच्छीअ जो बि अंग हूंदो रंग हूंदो पर ही डायरेक्ट जेके मुतासिर थिया आहिनि इहे कलन मियां कवाल ऐं मोहम्मद साले छोटे साले में कवाल ऐं प्रेम रागी जेके आहिनि डोली में हो जा सवार जेको आहे हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने काली काली रातों ने काले काले बालों ने त ही जेको अयाज़ अली जो रंग आहे बेशक सिंधी आर्टिस्ट है ऐं मिठू कच्छी उन जो सीनियरनि में शुमार आहे हू उन जो रंग त खणे पियो पर बेसिकली हू छोटे साले कवाल प्रेम रागी ऐं कलन मियां ही उनखे मिलाए वरी उन पंहिंजो रंग कयो आहे ऐं अयाज़ अली बि माशाअल्लाह हिकिड़ो तमामु वॾो फ़नकार आहे पर जेको असीं सम्झूं था त उहो वरी असांजे लियारीअ जो जेको खॾो लियारी इन चाकीवाड़ा इहो जेको कराचीअ जो बेल्ट आहे उतां वरी उन साॻे रंग में अयाज़ अली असांखे अलाह साईं हुनखे हयात रखे उहो अञा मौजूदु आहे बिल्कुलु मौजूदु अलाह ताला खे ज़िंदगी ॾे। अच्छा आख़िर में जेको नसीर भाई वरी पाण ॻाल्हायूं था त जेको मिठू कच्छी जो अंदाज़ आहे ॾिसो वरी अब्दुल्ला पवन खे ॾिसूं था अब्दुल्ला कच्छी खे पाण ॿुधूं था मोहम्मद इब्राहिम खे पाण ॿुधूं था त उन्हनि जो वरी साॻी इहो माना इहो काठियावाड़ ऐं कच्छ इहो साॻी माना अंग रंग लॻो पियो आहे जेको जेका माना सिंध जी हिकिड़ी धार सुञाणप कान्हे सिंध जी आवाज़ आहे सिंध जी सुञाणप आहे जेको असांजो फोकस आहे नसीर साहिब जो असांजो मुर्तज़ा मजबूर साहिब जो मोराई साहिब जो या असांजी टेलीविज़न जो त जेके असांजा ही जेके हीरोज़ आहिनि जेके हींअर कोन्हनि हलिया विया आहिनि हिन जी वॾी कंट्रीब्यूशन रही आहे त हिनखे यादि कंदासीं बिल्कुलु कंदासीं उन सां गॾु जेके अञा माना ईअं मंडली बचाए वेठा आहिनि या जेके नवां फ़नकार आहिनि उन्हनि खे बि इनशा अल्लाह ताला प्रोग्राम में लाइव घुराईंदासीं उन सां गुफ़्तगू कंदासीं। त नसीर भाई आउं सम्झां थो इन सां प्रोग्राम जो वक़्तु हाणे पूरो थियो। दोस्तो अॼोको प्रोग्राम जेको असां पेश कयो उहो हो असांजे हीरोज़ ते उनजो नालो हो मिठू कच्छी जंहिंजो तालुक़ु लाड़ सां हो। प्रोग्राम जो वक़्तु हाणे पूरो थियो। असांजे म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहिब ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾींदा इजाज़त साथ सलामत।